ख़ुश थी विया हिन दर तां सभेई। अर्ज़ु रांझन जो वसायो महर संदो मी, मुंहिंजा जोतिन वारा लाल अॼु चंड जो आॾी। अॼु चंड जो आॾी, अॼु ठारूअ जो आॾी, मुंहिंजा जोतिन वारा लाल अॼु चंड जो आॾी। जी हाँ दोस्तों, ख़ाली झोलियूं भरे विया कई। केॾी न सुहिणी लिखणी आहे सूफ़ी कवि मास्टर रंजन साहिब जी, यानी मुंहिंजे बाबा जी। दोस्तों, मास्टर रंजन सिंधु भवन पारां श्री मोहनदास वलेचाए पारां मां संगीता सुखाणी तव्हां सभिनी सुहिणनि सिंधियुनि जो अॼु जे हिन ख़ासम ख़ास प्रोग्राम में हार्दिक अभिनंदन थी कयां। दोस्तों, असांखे तमामु घणी ख़ुशी आहे जो तव्हां दर्शक हमेशह असांजो प्रोग्राम ॾाढे चाह सां ॾिसो था ऐं पंहिंजे कमेंट्स ज़रिए असांखे ॿुधायो था। अॼु जो सफ़र बि तमामु घणो सुहिणो थींदो। मास्टर रंजन जे बारे में ॿुधंदासीं, कुझु गीत ॿुधंदासीं ऐं इन प्रोग्राम खे हाणे शुरू कयूं था ऐं अॻिते वधूं था मास्टर रंजन जे पंहिंजे लिखियल ॻायल ऐं कंपोज़ थियल गीत सां हिन प्रोग्राम जी शुरूआत कयूं था। दुल्हा तुझे दर ते मत आयस पैर भरे हो, मन को मु गरीब जो बेल कमल भागुवरे, पर अड़ी करू करे लाला जो तू सुकल वण भी सावत करी में। आई आया तुझे दर त झूलेलाल झोली भर, आई आया तुझे दर त झूलेलाल झोली भरे। आई आया तुझे दर त झूलेलाल झोली भर, आई आया तुझे दर त झूलेलाल झोली भरे। ओ मुंहिंजा पले वारा पीर, मुंहिंजा पले वारा पीर, मुंहिंजा पले वारा पीर, मुंहिंजा पले वारा पीर, तुझी सिर वहे थी सरे, तुझी सिर वहे थी सरे। आई आया तुझे दर त झूलेलाल झोली भर, आई आया तुझे दर त झूलेलाल झोली भरे। दूल्हे दाता दूल्हे दाता महर जो अजमी खणी तवसाए, दूल्हे दाता महर जो अजमी खणी तवसाए। पंहिंजी महर मया सां तू त हलंदी साणु हलाए, मुताज में कंहिंजो बणाए करे रम उॾे राधा लतूं। हाय आसवारने जी आस पुजाई दे, आसवारने जी आस पुजाई दे। ओ मेरे संदा लालन मिहड़ा वसाई दे, मेरे संदा लालन मिहड़ा वसाई दे। अर्ज़ु आराधन जो, अर्ज़ु आराधन जो, अर्ज़ु आराधन जो, सभिनी जो ख़ैर कर, सभिनी जो ख़ैर कर। आई आया तुझे दर त झूलेलाल झोली भर, आई आया तुझे दर त झूलेलाल झोली भरे। ओ मुंहिंजा पले वारा पीर, मुंहिंजा पले वारा पीर, मुंहिंजा पले वारा पीर, मुंहिंजा पले वारा पीर। ओ तुझी सिर वहे थी सर, तुझी सिर वहे थी सर। आई आया तुझे दर त झूलेलाल झोली भर, आई आया तुझे दर त झूलेलाल झोली। असांजे पूजनीय पिता साहिब जन जूं सभिनी खे सिंधियुनि खे करोड़ करोड़ लख लख वाधायूं। दोस्तों, अॼु जो ॾींहुं ख़ासम ख़ास इन करे आहे छो जो सूफ़ी कवि मास्टर रंजन जो 101 जनम उत्सव आहे। जी हाँ दोस्तों, साण साण चालीहे जो मेलो। चालीहे जे मेले ते 24 अगस्त मुंहिंजे बाबा सूफ़ी कवि मास्टर रंजन साहिब जो जनम असीं सिक श्रद्धा ऐं ॾाढे प्रेम सां हर साल मल्हाईंदा आहियूं। दोस्तों, हिन साल बि इहो प्रोग्राम ख़ासम ख़ासि आहे छो जो सॼे भारत जे कुंडकर्ष जा सुहिणा साहित्यकार असां सां हिन प्रोग्राम में जुड़ी
मास्टर रांझन जे कविताउनि ते पंहिंजी तासराइत ॾींदा। जी हा दोस्तों, हूअं त सूफ़ी कवि मास्टर रांझन साहिब जो कयल कमु कंहिं हिकु एपिसोड में पूरो थियणो नाहे। अॻिते बि इहो असांजो कारवां जारी रहंदो। त अॼु असीं मिलंदासीं भारत जे सुहिणी शख़्सियतुनि सां जेके पंहिंजो पाण में हिकिड़ियूं सुहिणियूं शख़्सियतूं आहिनि जिन खे घणा ई साहित्यिक अवार्ड मिली चुका आहिनि ऐं हुननि रांझन ते घणो ई रिसर्च कयो आहे ऐं मास्टर रांझन खे हुननि ॿुधो आहे, पढ़ियो आहे। त अॼु असां सां मिलंदा मास्टर रांझन जे मथां ॻाल्हाइण लाइ घणा ई सुहिणा सुहिणा साहित्यकार, के मुंबईअ मां आहिनि त के दिल्लीअ मां, के अहमदाबाद मां आहिनि त के पुणे मां। सॼे भारत वर्ष जा सभु साहित्यकार अॼु मास्टर रांझन ते ॻाल्हाईंदा ऐं हुननि खे श्रद्धा जा गुल अर्पण कंदा। तव्हां सभिनी खे जीअं त ख़बर आहे कि कवि मास्टर रांझन साहिब सुहिणा कवि हुया, संगीतकार हुया ऐं गायक बि हुया। हुननि अलॻि अलॻि राग रागणियुनि ते गहरी खोज कई हुई ऐं अलॻि अलॻि राग रागणियुनि ते हुननि गीत लिखिया आहिनि। त हुननि कहिड़नि कहिड़नि राग रागणियुनि ते गीत लिखिया आहिनि, इन्हनि जे बारे में असांखे कुझु ॿुधाईंदा असांजी आदरणीय दीदी वीना श्रृंगी दिल्ली मां। ॿुधूं था वीना श्रृंगी खे। जय झूलेलाल। सभिनी सजणनि खे दिल जी गहराइयुनि सां सदा हयात कवि रांझन जी 101 जनम ॾींहं जो दिल जी गहराइयुनि सां वाधायूं हुजनि। संदसि कुटुंब खे, संदसि परजन खे, वलेछा परिवार खे ऐं सभु जेके कवि रांझन जा चाहक आहिनि, फनकार आहिनि ऐं हिंद सिंध विलायत में जेके उन जा कलाम सदा हयात कवि रांझन जा अॼु बि झुंगारनि पिया, उन्हनि सभिनीनि खे दिल जे गहराइयुनि सां वाधायूं हुजनि। पंहिंजी भेटा जेका आहे अॼु जे मौक़े ते मां पेश करे रही आहियां। सदा हयात कवि रांझन जेसिताईं हीअ काइनात आहे ऐं जेसिताईं असीं आहियूं, उन्हनि जा गीत ऐं उन्हनि जी शाइरी जेका आहे असांजे दिलि ते दस्तक ॾींदी रहंदी। शाइरीअ में तख़लीक़ी उॾाम जूं के हदूं न आहिनि। शाइरीअ में तख़लीक़ी उॾाम जूं के हदूं न आहिनि। इन जी हद आकाश खां बि अॻिते परवाज़ कंदी असांखे नज़र ईंदी। शाइरी जी हर हिकु सिन्फ़ खे कवि रांझन मालामाल कयो ऐं संदन ॿोली जेका शाइरी जी आहे उन में मिठास असांखे नज़र ईंदो। सवली ॿोली जेका आहे, अदबी होगा मिटीअ जी महक बि नज़र ईंदी। गीत बि लिखिया त कलाम बि लिखिया, कवाली बि लिखी त लाॾा बि लिखिया, लोली ऐं ओराणो बि लिखियो, पंजुकड़ा बि लिखिया। गुनागून मौज़ुनि खे पंहिंजे कलम ज़रिए सदा हयात शाइर कवि रांझन मालामाल कयो। कुझु उन्हनि जी शाइरी मुख़्तसिर में वक़्त खे ॾिसंदे असां वढणु चाहींदसि। राग जोग में हू फरमाइनि था, राम बि आहीं तूं, राम बि आहीं तूं ही, रहीम बि आहीं तूं ही, राम बि आहीं तूं ही, रहीम बि आहीं तूं ही, अल्लाह बि आहीं तूं ही, ईश्वर बि आहीं तूं ही, संसार खे सॼणु तुंहिंजो ई आसरो। असां सभिनीनि खे उन हिकु ख़लकींदड़ जो आसरो आहे। धणी सॻोरे जो मालिक जी महिर सभिनीनि ते। इहा हिकु आराधना जेका आहे उन्हनि जे कलम मां उन्हनि जे जज़्बात जेको आहे उन्हनि इज़ारियो आहे। ॿिए तरफ़ राग भैरवी में हू फरमाइनि था पंहिंजे हिकु शाइरीअ में, विसरी राम वियो जंहिं आ पैदा कयो, विसरी राम वियो जंहिं आ पैदा कयो, हिन पीठ कयो आहे परेशान, हिन पेट कयो आहे परेशान, हर को रोटीअ लाइ हैरान, बुखे पेट भॼन न थिए। ऐं बाक़ी जॾहिं पेट में रोटी टुकर हूंदो तॾहिं ईश्वर जो भॼन करे सघिजे थो। त ही उहे जेके आहिनि बुखायल उञायल जंहिंजे पेट में रोटी टुकर न आहे, उन्हनि जे ज़िंदगीअ जी
उन्हनि हिकु पिक्चर जेका आहे चित्र चिटियो आहे इन त उहे कीअं भॼन करे सघंदा, ॼणी अहिड़ी हालति में जेको आहे। जीअं मूं अव्हांखे चयो त उन्हनि मुख़्तलिफ़ मौज़ुनि ते कलम आज़माई कई आहे। अलॻि अलॻि मौज़ू जेके आहिनि उन्हनि पंहिंजी शाइरीअ में कलम बंदि कया। राग भैरवी में हू फरमाइनि था, धर्म करम सभु विञाई थी रोटी, धर्म करम सभु विञाए थी रोटी, न्याणियुनि खां नौकिरी कराए थी रोटी, धर्म करम सभु विञाए थी रोटी, न्याणियुनि खां नौकिरी कराए थी रोटी, बम्बई जे गाॾियुनि में भटकाए थी रोटी। अॼुकल्ह त आम आहे जेके न्याणियूं बि असीं सभु धीअर भेनर नौकिरी कयूं था, पर उहो दौरु जेको हो मुश्किल दौरु हो, विराङे वारो। पंहिंजे धरतीअ खे छॾे हिते आया, न्याणियूं जेके घर खां ॿाहिरि न निकिरंदियूं से बम्बई जे लोकल ट्रेन में या कहिड़ी तरीक़े सां नौकिरी जे लाइ दर दर जेके आहिनि से घुमणु लॻियूं रोटीअ ख़ातिर। त इहा हिकु जेका आहे सा सदा आहे, दुख जी दर्द भरी जेका सदा आहे सिंधियुनि जी, विराङे जे, अलमी जी, उहा शाइर सदा हयात कवि रांझन बयानु कई आहे। राग आसा में फरमाए थो, बचपन वियो जवानी वेंदी, बचपन वियो जवानी वेंदी, नेठि त हिकु ॾींहुं ईंदी पीरी, नेठि त हिकु ॾींहुं ईंदी पीरी, साजुर पाण संभार मिठड़ा, साजुर पाण संभार मिठड़ा, पंहिंजे मन खे मार मिठड़ा। हाणे हीउ जेको रूहानियत जे रंग में ईश्वर सां लिव लॻाइण वारो जेको आहे त हर का ॻाल्हि भुलिजी वञ, जंहिं तोखे पैदा कयो आहे उन धणीअ खे बि यादि कर। त असांजी जेके कवि हा मीराबाई या कबीर या ॿियनि सूफ़ी संतनि दरवेशनि बि अहिड़े तरह सां इज़ारियो आहे। मूंखे यादि आहे त असीं नंढा हूंदासीं, असांजी माउ जेका आहे सवेरे ई उथी करे भॼन गाईंदी, उठ जाग मुसाफ़िर भोर भई, उठ जाग मुसाफ़िर भोर भई, जो सोवत है वो पोवत है, जो जागत है वो पावत है। त उन सां ई मिलंदड़ जुलंदड़ जेको आहे थॉट आहे त उथ, हिन संसार ही जेको आहे मुसाफ़िर खानो आहे, तोखे जेको आहे अॻु पंधु जेको तुंहिंजो आहे उन ईश्वर जे दर ॾांहुं आहे। ऐं सिंधियुनि पंहिंजे जाति जे लाइ उन्हनि दुआ बि घुरी आहे, सिंधी सदाईं आबाद रही, सिंधी सदाईं आबाद रही, जिते हुजो शलशाद रहो आबाद रहो, ज़ात पात जो भेज मिटायो, ज़ात पात जो भेद मिटायो, फ़ख़ुर सां सभई सिंधी सॾायो, रुठलनि खे परचाईंदा रहो, सिंधी सदाईं आबाद रहो, सिंधी आबाद रहनि, शाद रहनि। अहिड़ी दुआ कविअ पंहिंजे कलम मां, अंदर जे इज़हार मां, जॾहिं मां इहो चवंदसि त कला जी देवी मां सरस्वती कवि रांझन ते महिरबानी हुई ऐं ॾात ऐं हयात उन पंहिंजे उन्हनि जे हयातीअ दौरान ॾात जेको आहे कला जी महिर जेके आहिनि उन जे मींहं जा बसकारा कया, हर मौज़ूअ खे उन्हनि मालामाल कयो ऐं पूंजियुनि जो बि ज़िक्र कयो। पूंजियूं जेके पैगाम खणी वञनि थियूं, काम जे ज़रिए पंहिंजे महबूब वटि, पंहिंजे प्रीतम वटि पैगाम असीं मोकिलियूं था, त शाह लतीफ़ बि पूंजियुनि ते पूरो हिकिड़ो सुर लिखियो आहे। हू फरमाइनि था, उॾरी वञरी कूंज, उॾरी वञरी कूंज, ख़बर ख़ैर जी का आण, उॾरी वञरी कूंज, ख़बर ख़ैर जी का आण, पन पन खां पुछजांइ, जबल झागे ॾिसजांइ, उॾरी वञरी कूंज, खणी ख़बर का ख़ैर जी अच। त उन ज़रिए पैगाम पहुचाइण। ऐं जीअं मूं चयो त उन्हनि पंहिंजे कलम ज़रिए मुख़्तलिफ़ जेके आहिनि, मां इहो चवंदसि त ज़रे ज़रे में उन्हनि शाइरी ॾिठी ऐं उन जी चूंड करे उनखे कलम बंदि कयो। हिकु दफ़ो वरी अव्हां सभिनीनि खे दिलि जे गहराइयुनि सां मां बीना श्रृंगी अव्हांखे वाधायूं ॾेई रही आहियां ऐं कवि रांझन जे कुटुंब खे 101 जनम ॾींहं जूं दिलि जे गहराइयुनि सां वाधायूं ॾींदी पई अचां त सिंधियत जा मेला जेके आहिनि सिंधु भवन में कवि रांझन जे मचाईंदा अचनि। जिए लतीफ़, जिए शाह सचल, सामे जी ॿोली मोकिलाणी नाहे सदाईं करियो।
उॾरी वञुड़ी कूंज ख़बर ख़ैर जी तूं आणे उॾरी वञुड़ी कूंज ख़बर ख़ैर जी तूं आणे उॾरी वञुड़ी कूंज ख़बर ख़ैर जी तूं आणे उॾरी वञुड़ी कूंज ख़बर ख़ैर जी तूं ओ आणे ख़बर ख़ैर जी तूं आणे साहु सिक जन काणे ख़बर ख़ैर जी तूं आणे साहु सिके जन काणे ओ उॾरी वञुड़ी कूंज ख़बर ख़ैर जी तूं आणे उॾरी वञुड़ी कूंज ख़बर ख़ैर जी तूं आणे पन पन खां पुछजांइ जबल जाचे ॾिसजांइ पन पन खां पुछजांइ जबल जाचे ॾिसजांइ ओ पन पन खां पुछजांइ जबल जाचे ॾिसजांइ पन पन खां पुछजांइ जबल जाचे ॾिसजांइ ओ जिते ॾिसी जानिब जल्दी ॿुधाइजांइ ओ जिते ॾिसी जानिब जल्दी ॿुधाइजांइ ओ जैसा सजण आहे साण जैसा साईं आहे साण तंहिंखे कंहिंजी कन्हे कान तंहिंखे कंहिंजी कन्हे काणे उॾरी वञुड़ी कूंज ख़बर ख़ैर जी तूं आणे उॾरी वञुड़ी कूंज ख़बर ख़ैर जी तूं आणे रांझन चवे हिया आस मुंहिंजी हिम्मत जो करियां सेवा तव्हांजी छो त नाहे भरोसो शरीर ते छो त नाहे भरोसो शरीर ते भल पायां थी मां ज़िंद पीर ते बासु बासियां थी मां ज़िंद पीर ते मुंहिंजी बेड़ी अथई विच सीर ते मुंहिंजी बेड़ी अथई विच सीर ते भल पायां थी मां ज़िंद पीर ते अहिड़ा अनेको गीत लिखण वारो मायनास फनकार संगीतकार गायक कलाकार ईअं खणी चइजे त हिन सदीअ जो महान कवि मास्टर रांझन जिन जा उन्हनि जे जीवन में लिखियल गीत अॼु बि हर कलाकार जी ज़ुबान ते आहिनि विश्व भर जा सभई कलाकार इहो गीत गुनगुनाईंदा आहिनि ऐं ईअं खणी सम्झो त उन्हनि जो पंहिंजो प्रोफाइल उन्हनि जो पंहिंजो कैरियर इन्हनि गीतनि खां सवाइ अधूरो आहे मास्टर रांझन इहा जेका गीतनि जी सौगात असांखे ॾिनी आहे या ता ज़िंदगी यादि आहे हिते असांजे सिंधु नगर में मास्टर रांझन जिन जो सुपुत्र मोहन वरेशा ऐं मोहन वरेशा जिन जी सुपुत्री संगीता सुखवानी मास्टर रांझन सिंधु भवन जे ज़रिए सिंधियत जी सेवा करे रहिया आहिनि ऐं मास्टर रांझन जो जेको नालो नामूस आहे उहो जनता में प्रवाहित थी रहियो आहे अॼु मास्टर रांझन जिन जे जनम ॾींहं जे 101 जनम ॾींहं जे मौके ते वीटीवी सिंधी ग्रुप जे सभिनी कलाकारनि जे पारां उन्हनि खे ढेर सारियूं शुभकामनाऊं जय झूलेलाल झूलेलाल दोस्तो मां संगीता सुखवानी मां कविता कोटनानी तव्हां सभिनी साहेड़ियुनि दोस्तनि खे मुंहिंजे बाबा जे याने सूफ़ी कवि मास्टर रांझन साहिब जे 101 जन्मदिन जूं बेशुमार वाधायूं दोस्तों मूंखे पूरी पक आहे तव्हां अॼु जो इहो प्रोग्राम दिलि सां इंजॉय कंदा हूंदा जी हा दोस्तो सिर्फ़ु तव्हां इंजॉय न कयो इन प्रोग्राम खे शेयर बि कयो ऐं पंहिंजा सुहिणा राया असांखे कमेंट जे ज़रिए ॿुधायो त जीअं असां अॻिते अञा ॿिया नवां सुठा कार्यक्रम तव्हांजे अॻियां पेश कयूं दोस्तो मास्टर रांझन कंहिं हिकु सब्जेक्ट ते न लिखियो आहे मास्टर रांझन कवालियूं लिखियूं आहिनि तमामु घणियूं सिंधी संतनि ते गीत लिखिया अथऊं भक्तीअ जा गीत लिखिया अथऊं रोमेंटिक गीत लिखिया अथऊं सूफ़ी गीत लिखिया अथऊं आत्मिक गीत लिखिया अथऊं ऐं अहिड़ा तमामु घणा गीत लिखिया अथऊं जेके असां हिकु एपिसोड में नथा ॿुधाए सघूं त असां अॻिते हली वरी अञा इन्हनि ते रोशनी विझंदासीं अचो त थोरो सूफ़ीज़म ते ॿुधूं गिरीश साधवानी खां कयुम कीन कुछ भी कयुम कीन कुछ मां परेशान आहियां
कर्म जो आहे लेखो इहो कीअं चुकाया कयुम की न कुछ मां परेशान आहियां कर्म जो आहे लेखो इहो कीअं चुकाया हिक ई सिट में ॿिन अधनि सिटुनि में इंसान जी फितरत खे बयान करणु इहो अहिड़ो हिकिड़ो हुनर आहे जेको हुन साईं शायदि असांजे प्यारे रांझन साईं खे ॾिनो हो। इंसानी फितरत की मां त भॻवान कुझु न कयो ही मूंसां छा थी रहियो आहे ऐं पोइ पंहिंजो पाण इहो अहसासु करणु कि कर्म जो आहे लेखो नेठि त मुंहिंजा पंहिंजा कर्म आहिनि मुंहिंजा पंहिंजा कुधा कर्म आहिनि जिन मूंखे हिन कंधीअ ताईं पहुचायो आहे। दोस्तों जय झूलेलाल। मां गिरीश साधवानी मुंबई मां अॼु मां कैमरा ते थो ॻाल्हायां इन करे न पर इहा सच्चाई आहे कि मां नंढपण खां रांझन साईंअ जो तमामु वॾो फैन रहियो आहियां उन्हनि जे लेखणीअ जो उन्हनि जे वीचारनि जो ऐं मुंहिंजी सम्झ जेतिरी बि थोरी घणी सम्झ आहे मूंखे इहो लॻंदो आहे शायदि विरहाङे खां पोइ शाह सचल ऐं सामीअ जे वीचारनि खे तमामु सिधे सिंपल अखरनि में जे कंहिं हिंदुस्तान में अची करे ऐं आम माण्हू ताईं पहुचायो आहे उहो कमु रांझन साईं कयो आहे। उहो रुगो ऐं रुगो रांझन आहे ऐं टिकाणे में वञण वारो हिकिड़ो चांहि पकोड़ो वारो हुजे कंहिं कॉर्पोरेट ऑफिस में कमु करण वारो माण्हू हुजे या को वॾो बिज़नेस टाइकून हुजे रांझन हिकिड़ो अहिड़ो कवि हिकिड़ो अहिड़ो शाइर आहे जेको समाज जे हर तबिके ताईं पहुतो आहे ऐं इहा मुंहिंजे ख़्याल सां हिकु वॾी अचीवमेंट आहे। असां थोरा त आहियूं हुन साईंअ जा जंहिं रांझन साईंअ खे असांजी हिन सिंधी सभ्यता में मोकिलियो ऐं उन्हनि जे ज़रिए पंहिंजो पैगाम पंहिंजी आसीसूं असां ताईं पहुचायूं ऐं जीअ रांझन। जय झूलेलाल। ॿ अहिड़ा गायक कलाकार आहिनि जिन पंहिंजी हाक ऐं धाक जीअं जो तीअं ॼमाई आहे। उहे आहिनि मास्टर चंद्र ऐं ॿियो मास्टर रांझन। मां अॼु हिते सूफ़ी मत जे गायक कलाकार रांझन ते ई ॻाल्हाईंदुसि। हू पंहिंजे टोली सां गॾु गीत संगीत जूं महफ़िलूं सजाईंदो हो। ॿुधाईंदे फ़ख़्रु थो थिए त मास्टर रांझन ते जा गीत लिखियल गीत प्रोफेसर राम पंजवाणी अक्सर ॻाईंदो हो। मास्टर रांझन लाइ मां जेकर हीअं चवां तेरी याद दिल से भुलाने चला हूँ खुद अपनी हस्ती मिटाने चला हूँ जे हीअं चवां तॾहिं भले। वण ते कोयल लात लवे थी रांझन जी तॾहिं यादि। संगीत जो लुत्फ़ वठाईंदड़नि में मास्टर रांझन जो ख़ासि नालो वरितो वेंदो आहे। संदसि गीत सूफ़ीज़म ते रचियल हूंदा हुआ ऐं अॼु संदसि 101 सालनि जी शताब्दी मल्हाए रहिया आहियूं। इहा हिन जे अमरता जो निशान आहे। हिन गायक कलाकार जो अणविसरंदड़ 101 सालनि जो अरसो वर्से तौरु लिखियो वेंदो। हू आम माण्हुनि सां जुड़ियल रहियो आहे। हिन जो सुर पंहिंजे रंग ऐं ढंग जो हूंदो हो। गीत संगीत में सादगी हूंदी हुअसि ऐं पवित्रता जी ख़्यालात हूंदी हुअसि। हिन गायक कलाकार जी जेतिरी साराह कयां ओतिरी थोरी आहे। मुंबई में
सिंधु भवन में अॼु सूदो संदसि यादि में गीत संगीत जा प्रोग्राम आयोजित कया वेंदा आहिनि। मास्टर रांझन जी यादि में मां पंहिंजूं गीत जूं पंहिंजूं रचियल सिटूं जेकर हीअं चवां। रांझन तुंहिंजी अॼु यादि अचे थी, गीतनि सां मुलाक़ात थिए थी, रात केॾी रूह खे मिले थी, दिल मुंहिंजी बसि ईअं चवे थी। अॼु बि मास्टर रांझन जो ॻायल ही सूफ़ी मत गीत यादि अचे थो। मुंहिंजी ॿेरी अथई विच सीर ते, पल पायां थी मां जिंद पीर ते। मास्टर रांझन जे ॻायल गीतनि में इंसानियत जो जज़्बो ऐं भाईचारो देशभक्ति कोटा कोट भरियल हूंदी हुई। मास्टर रांझन जा राग रागनियूं सिंधी तर्ज़ ते हूंदियूं हुयूं, जेका हिन गायक कलाकार जी ख़ासि ॻाल्हि हुई। जा अॼु सूदो साराही वेंदी आहे। आख़िर में हिन जी यादि में जेकर ही गीत मां चवां। मेरे दिल से तेरी याद भुलाई नहीं जाती, ये प्यार की दौलत है लुटाई नहीं जाती। जय झूलेलाल। रांझन चवे हीअ आस मुंहिंजी, हिम्मत ॾे करियां सेवा तुंहिंजी, छो त नाहे भरोसो शरीर ते। वाह 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 वाह। दुआ दरवेशन जी, मेरे संतन जी, ज्योतियूं झूलण जूं, लोलियूं लालण जूं। अरे वाह, सब सिंधीअ में। अहिड़ी महान शख्सियत सूफी कवि मास्टर रांझन खे संदन 101 जन्मदिन ते सिंधु सर्किल मूवमेंट तरफ़ां किरोड़े किरोड़े अरबे वाधायूं 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 वाधायूं। दोस्तों, मास्टर रांझन जे शाइरीअ ते जेतिरो बि ॻाल्हायूं घटि आहे। जी हा दोस्तों, मास्टर रांझन सिर्फ़ु सूफ़ी गीत, रोमेंटिक गीत, झूलेलाल जा पंजड़ा न लिखिया आहिनि। हिननि घणा ई भक्ति गीत लिखिया आहिनि, घणियूं ई गज़ल्स लिखियूं आहिनि, घणा ई मज़ाक़ी गीत लिखिया आहिनि। असां जिते कल्पना कयूं मास्टर रांझन उन हर विषय ते लिखियो आहे। दोस्तों, अचो त ॿुधूं हिकु रूहानी गीत रोशनी टेकवानी जी आवाज़ में। बस न हले बाबा बेबस राहा, बस न हले बाबा बेबस आया, बस न हले बाबा बेबस राहा, बस न हले बाबा बेबस राहा। ओ तुझी मेहर खपे, तुझी बाझ खपे, तुझी मेहर खपे, तुझी बाझ खपे, ॿियो कुझु नथी चाहियां। बस न
ऐं मुंहिंजे परिवार जी तरफ़ां सभिनि सुहिणनि सिंधियुनि खे मास्टर रांझन साहिब जी 101 जनम उत्सव जूं बेशुमार वाधायूं। जय झूलेलाल दोस्तों, मां गुजरात अहमदाबाद मां हीना अगनाणी। दोस्तों, अॼु असां हिते मास्टर रांझन जी 101 वरसी मल्हाइण जे लाइ गॾु थिया आहियूं। हर जातीअ में अहिड़ियूं शख़्सियतूं, फनकार, गीतकार, संत ऐं दरवेश पैदा थींदा रहंदा आहिनि, जिन जे करे हर जातीअ जो घाट ऊचो रहंदो आहे। ऐं मूंखे चवंदे फ़ख़ुरु थिए थो त असांजा मास्टर रांझन पिणु उन्हनि मां हिकु आहिनि, जिन जो नालो खणंदे ई तमामु घणो फ़ख़ुरु महसूसु थींदो आहे। हुननि सिंधियत जे लाइ तमामु घणी महिनत कई। हुननि केतिरा ई गीत लिखिया, भॼन लिखिया, आरतियूं लिखियूं, ओराणा पिणु लिखिया। ठार माता ठार ओराणो तमामु घणो अॼु बि फेमस आहे। हू अॼु बि असांजी नई टहीअ जा तमामु घणा फेवरेट फनकार आहिनि। हा दोस्तों, असांजी नई टहीअ जा गायक ऐं गायिकाऊं अॼु बि रीमेक्स करे उन्हनि जा गीत ऐं आरतियूं ॻाए करे माण्हुनि खे लुत्फ़ वठाईंदा रहंदा आहिनि। ऐं इहो साॻियो ई सीन सिंध जो बि आहे। सिंध हुजे या हिंद, हू सभिनि जा अॼु बि फेवरेट आहिनि। नई टहीअ जा त फेवरेट आहिनि ई, पर उन्हनि जे वक़्तु हू संत ऐं दरवेशनि जा बि फेवरेट हूंदा हुआ। जी दोस्तों, मुंहिंजो टॉपिक बि उहो ई आहे त हू संत ऐं दरवेशनि जा तमामु घणा फेवरेट हूंदा हुआ। संत ऐं असांजा जेके सतगुरू आहिनि, उहे असांजे मास्टर रांझन खे तमामु घणो भाईंदा हुआ। हू पंहिंजनि दरबारनि में या टिकाणनि में जॾहिं बि वर्सियुनि जा प्रोग्राम आयोजित कंदा हुआ त इहा पहिरीं पक कंदा हुआ त मास्टर रांझन जो प्रोग्राम ज़रूरु हुजे। ऐं मास्टर रांझन जे प्रोग्राम सां सचपच सॼी अवाम जेका आहे उहा झूमी उथंदी हुई। अहिड़ो जादू हूंदो हो मास्टर रांझन जे गीतनि में। हू साईं रोचलदास जा पोइलग हुआ। हुननि रोचलदास साईंअ ते तमामु घणा सुठा भॼन लिखिया, जेके अॼु ॾींहं ताईं बि लोकप्रिय आहिनि। हू शांति प्रकाश हुजनि, देव प्रकाश हुजनि, या असांजा संत कंवरराम हुजनि, हरचूराम हुजनि, पारूशाह हुजनि, कहिड़ा बि संत छो न हुजनि, पर सभिनि जा फेवरेट हूंदा हुआ। ऐं उन्हनि सभिनि जे मथां हुननि सुठा भॼन लिखिया आहिनि। ऐं अॼु बि उन्हनि जे भॼननि ते रंगत मचंदी आहे। उल्हासनगर हुजे या असांजो सिंधु भवन हुजे, हर हंधि मास्टर रांझन जा गीत सभिनि खे अॼु बि झूमाईंदा आहिनि। मास्टर रांझन जी अॼु असां वटि हयात कोन्हनि, पर हू पंहिंजनि लिखियल गीतनि, संगीत ज़रिए असांजे दिलि में हू रहनि था पिया। उन्हनि खे जेको सतगुरुनि ऐं संतनि जे तरफ़ां जेको मान ऐं मुर्तबो मिलियो, उहो साॻियो ई मान ऐं मुर्तबो अॼु बि उन्हनि जे परिवार खे मिली रहियो आहे। मास्टर रांझन पाण बि ख़ुदि पंहिंजा प्रोग्राम, संतनि जूं वर्सियूं वग़ैरह पाण ऑर्गेनाइज़ कंदा हुआ ऐं असांजे संतनि जी महिमा ॻाईंदे फ़ख़ुरु महसूसु कंदा हुआ। अचो त असीं बि मास्टर रांझन जे गीतनि सां पंहिंजे मन खे सुकून ॾियूं ऐं हुनखे यादि कयूं। जय झूलेलाल। सिंधुड़ीअ जे मां संतनि जी कयां कहिड़ी वॾाई, सिंधुड़ीअ जे मां संतनि जी कयां कहिड़ी वॾाई, सिंधुड़ीअ जे मां संतनि जी कयां कहिड़ी वॾाई, सिंधुड़ीअ जे मां संतनि जी कयां कहिड़ी वॾाई। रोचल शाम खे महबूब जी मिठी ॿोली ॿुधाई, रोचल शाम खे महबूब जी मिठी ॿोली ॿुधाई, सिंधुड़ीअ जे मां संतनि जी कयां कहिड़ी वॾाई, सिंधुड़ीअ जे मां संतनि जी कयां कहिड़ी वॾाई। जॾहिं खां होश संभालियो आहे, अॼु खां 60-65 साल पहिरीं, तॾहिं खां मास्टर रांझन जा सुरीला गीत पिया ॿुधंदा आहियूं। मुंहिंजी ॿेड़ी अथई विच सीर ते, पलव पायां थी मां ज़िंद पीर ते। इहो राग असां सभिनी सिंधियुनि जे दिलनि ते छायल आहे, घर घर में ॻायो वेंदो आहे। ॿियो राग जेको
मास्टर रांझन जो हाणे बि मशहूरु आहे उहो आहे अलाए जे छा में राज़ी आहे, अलाए जे कंहिंसां राज़ी आहे। कोई राजा को फ़क़ीर बाज़ीगर जी बाज़ी आहे, को राजा को फ़क़ीर बाज़ीगर जी बाज़ी आहे। इहो राग एॾो त असांखे वणंदो आहे, एॾो त वणंदो आहे जो मां इन राग जी इंग्लिश में ट्रांसलेशन करे केतिरनि अख़बारुनि में बि छपायो आहे, जीअं असांजी नई पीढ़ीअ खे मास्टर रांझन ऐं असांजे ॿियनि सूफ़ी गायकनि जी ॼाण पए। अॼु मास्टर रांझन असांजे विच में कोन आहिनि, पर संदन राग संदन गीत असां सभिनी जे दिलनि ते छायल आहिनि। ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे जो अॼु बि संदसि इहो गीतनि जो खज़ानो ज़िंदह आहे मास्टर रांझन सिंधु भवन में। अॼु उनजे 101 जनमदिन ते असां खेनि यादि कयूं था, श्रद्धांजलि ॾियूं था ऐं इहा पक अथऊं त हू असां सभिनी जे दिलनि में हमेशह छायल रहंदो, हमेशह छायल रहंदो, हमेशह छायल रहंदो। जय झूलेलाल। अॼु मास्टर रांझन जो 101 बर्थडे असां मल्हाए रहिया आहियूं ऐं 101 बर्थडे त अथनि, पर मां सोचींदी आहियां कि मूंखे मास्टर रांझन खे ॾिठे शायदि 50 साल घटि में घटि थिया हूंदा। असांजे घर में हर सूमर ॾींहुं ईंदा हुआ, छाकाणि त दादा पंजवाणी जे घर में चौकी थींदी हुई। पर दादा पंजवाणी जे घर में चौकी खां अॻु मास्टर रांझन ईंदा हुआ असांजे घर में। मम्मी खे चवंदा पारू चांहि ॾुक प्यार, बसि चांहि पी ऐं भॼंदा हुआ चौकी लाइ। ऐं जंहिं ॾींहुं मास्टर रांझन को नओं गीत, का नई रचना, को नओं कलाम, को भक्ति गीत लिखियो हूंदो हो या कंपोज़ कयो हूंदो हो त मम्मी दादा खे अची ज़रूरु ॿुधाईंदा हुआ। असुल ॿार वांगुरु एक्साइटमेंट हूंदी आहिनि कि अरे पारू ॾिस हीउ गीत कीअं आहे, सुठो आहे, दादा पंजवाणी खे वणंदो की न। ऐं मम्मी, असांजा दादा पंजवाणी सभु उन्हनि जा राग ॾाढो अप्रिशिएट कंदा हुआ, छाकाणि त उन्हनि जी ॿोली ॾाढी सवली आहे, एॾी सवली आहे जो नंढो ॿार बि ॻाए सघे, ॿुढो बि ॻाए सघे, जवान बि ॻाए सघे। दैट वॉज मास्टर रांझन। अॼु मूंखे चयो अथनि कि हुननि जे भक्ति गीतनि ते ॻाया। असांजे भारत देश में सभु भॻवान पूॼा वेंदा आहिनि, चपे चपे ते तव्हांखे मंदिर मिलंदो, किथे हनुमान जी जो, किथे राम जो, किथे कृष्ण जो। ऐं इहा ॻाल्हि मास्टर रांझन सही सुञाती हुई ऐं हिकु हिकु भॻवान ते हुननि कलाम लिखिया। ऐं कलाम लिखिया, मां हुननि जो किताब पे पढ़ा, हुन में उहो राग बि लिखंदा हुआ। जीअं मां, छाकाणि त ही वॉज अ कंपोज़र टू, लिखंदा बि हुआ, कंपोज़ बि कंदा हुआ, ॻाईंदा बि हुआ, बाजो बजाईंदा हुआ। त पोइ उनखे जीअं ॿियो को सवलाई सां ॻाए सघे ईअं लिखंदा हुआ। ऐं भक्ति उन्हनि जो त भॻवान में अटूट विश्वास हो। हिकु भॼन में त मूं ॾिठो आहे, गुरु नानक जो घर आहे, ही त दुआउनि जो घर आहे। ॿिए भॼन में वाहेगुरु सां गॾु हुननि सीताराम सीताराम खे गढ़ियो आहे। वाहेगुरु वाहेगुरु सभई चओ, तव्हांजा ॿेड़ा थींदा पार, सीताराम सीताराम सभई चओ, तव्हांजा ॿेड़ा थींदा पार। ऐं मास्टर रांझन बिकॉज ही वॉज वर्सटाइल, हुननि गुरु नानक जिन ते कवाली ठाही, हुननि संत कंवरराम ते का भॼन लिखिया, झूलेलाल साईं ते त ऑफकोर्स लिखिया अथनि। हिकु भॼन लिखियो अथनि राग आस में कृष्णा ते जेकी उन में सॼे गीत में कृष्णा जी स्टोरी नथी अची वञे, उनजो बचपन, नंढपण, माता पिता, हुनजी रास लीलाऊं, राधा, सभु था अची वञनि। उहा हुई मास्टर रांझन जे कलम जी वैरायटी। ॿियो लिखियो अथनि राग पहाड़ी में, राम रंग में मनरो लॻाए, राम रंग में मनरो लॻाए। ॿियो मूं हिकु न मां शिवा ते त हुननि घणा ई गीत लिखिया आहिनि। राग भैरवी में लिखियो अथनि महादेव जो सिमरन कर, महादेव जो सिमरन कर। ऐं हिकु गीत अथनि जेको अथनि जंहिंमें राम ऐं श्याम ॿिन्ही खे कंबाइन करे सघे आहिनि ऐं सुठो गीत लिखियो अथनि। घड़ी घड़ी जो तूं राम खे रिझाए, राम खे रिझाए, मिठड़े श्याम खे रिझाए।
मतिलबु मास्टर रांझन खे सभिनी भॻवाननि जी ॼाण हुई, उन्हनि में विश्वास हो ऐं तॾहिं हू एतिरा सुठा सवला गीत लिखी सघिया जेके असां अॼु ताईं ॻायूं था, गुनगुनायूं था, पंहिंजे ॿारनि खे सेखारियूं था ऐं कॾहिं न विसारे सघंदासीं। मां मास्टर रांझन जे सॼे परिवार खे वाधायूं ॾींदसि कि ही प्रोग्राम हुननि आयोजन कयो आहे हुननि जी यादि में, ऐं हीअ असांजी ट्रिब्यूट आहे शल एक्सेप्ट ते। जय झूलेलाल। भोले जय भोले, भोले जय भोले, जय शिव शंकर जटाधारी, जय शिव शंकर जटाधारी, जय शिव शंकर जटाधारी, जय शिव शंकर जटाधारी। कजाए बाज पंजी भोले भंडारी, जय बाज पंजी भोले भंडारी, जय शिव शंकर जटाधारी, जय शिव शंकर जटाधारी। बम बम भोले भंडारी, त बम बम भोले भंडारी, बम बम भोले भंडारी, त बम बम भोले भंडारी। जेके चवन शिव भोले बस तू तह में राजी आई, भोला तह में राजी आई। ओ कष्ट कटी थो दीन दयाला देर न थो दम लाई, भोला देर न थो दम लाई। के पानी चाढ़न प्यार मजा के चाढ़न गुल हुलकारी, जय शिव शंकर जटाधारी, जय शिव शंकर जटाधारी। बम बम भोले भंडारी, त बम बम भोले भंडारी, बम बम भोले भंडारी, त बम बम भोले भंडारी। मां त आहियां कंजूस ख़र्चे ॼाणे मुंहिंजी घरवारी, मां त आहियां कंजूस ख़र्चे ॼाणे मुंहिंजी घरवारी। मां पायां लहंगो चोगो हूअ फैशनेबल आहे नारी, मां त आहियां कंजूस ख़र्चे ॼाणे मुंहिंजी घरवारी। जी हा दोस्तों, इहो तमामु सुहिणो मज़ाक़ी गीत बि मास्टर रांझन जो लिखियलु आहे। केॾो न सुहिणो गीत आहे। लाॾा यानी कंहिं बि सिंधी शादीअ जी जान। जी हा दोस्तों, लाॾनि बिना शादी कहिड़ी। लाॾा त असां सभिनी सिंधियुनि जा फेवरेट हूंदा आहिनि। छा तव्हांखे ख़बर आहे लाॾा सिर्फ़ु शादियुनि जा न हूंदा आहिनि, लाॾनि जा बि 10-12 क़िस्म हूंदा आहिनि। जी हा दोस्तों, जीअं ॿारु ॼमे थो, ॼमण जा लाॾा, छठीअ जा लाॾा, वरी जणियनि जा लाॾा, वरी मिसरीअ जा लाॾा, वरी तेल बुकीअ जा लाॾा, मुटक जा लाॾा, सेज जा लाॾा, छोकिरीअ जा लाॾा अलॻि, छोकिरे जा लाॾा अलॻि। बापड़े, असांजे सिंधी साहित्य में घणो कुझु आहे। त अचो असांखे असांजी दीदी इंदिरा पूनावाला यानी शबनम असांखे मास्टर रांझन जे लिखियल लाॾनि ते कुझु तासरात विझंदा। अचो त ॿुधूं दीदी इंदिरा पूनावाला खां। पूना मां अॼु अहिड़ी सिंधियत जी शख़्सियत ते ॻाल्हाए रही आहियां, मास्टर रांझन, जेको सिंधियत जी बर्पा कंदड़ सभु कल्चरल वे में फोक डांस, फोक जेके आहिनि सभु म्यूज़िक, फोक में वरी लाॾा बि अची विया जेके कंहिं बि सभ्यता जा बुनियाद हूंदा आहिनि, शादियुनि ते ॻाया वेंदा आहिनि। मां उहो चूंडियो आहे ऐं उनजी धीउ संगीता जेका आहे सा बि तमामु घणी माना होशियारु आहिनि सभिनी ॻाल्हियुनि में, ऐं हुन अहिड़े नमूने पहलू कयो आहे जो सभिनी खे सभु अची वञे। त लाॾनि ते मां जेको आहे सो कुझु ॻाईंदसि बि, ॻाल्हाईंदसि बि। इंदिरा पूनावाला, शबनम जंहिंखे घणो ॼाणंदा आहिनि, इंदिरा शबनम, इंदिरा पूनावाला, मां सैदत बि आहियां। त पेश करे रही आहियां पंहिंजो पेपर चइजे या श्रद्धांजलि चइजे या यादगिरी चइजे, लाॾनि ते मास्टर रांझन जूं जेको से लाॾा पढ़ी रही आहियां, पढ़ी बि रहंदसि ऐं ॻाईंदसि बि। हाणे हिकिड़ो जेको आहे सो भैरवी राग में आहे। ॾिसो न कहिड़नि रागनि जी बि उन्हनि खे ॼाण हूंदी मास्टर रांझन खे। त राग भैरवी ते ॿुधल आहे ही।
असांजी लाडी त हिंदोर मंझि लुॾंदी असांजी लाडी हिंदोरनि मंझि लुॾंदी मोटर कार में चढ़ी घोट सां घुमंदी मोटर कार में चढ़ी घोट सां घुमंदी असांजी लाडी त हिंदोरनि मंझि लुॾंदी असांजी लाडी त हिंदोरनि मंझि लुॾंदी विद्या राणी शलराज मणींदी विद्या राणी शलराज मणींदी ससु सहुरे खे सुखरा ॾींदी ससु सहुरे खे सुखरा ॾींदी माउ पीउ जो वञी नालो कढींदी माउ पीउ जो वञी नालो कढींदी असांजी विद्या राणी गुलाब जे गुल वांगुरु टिरंदी गुलाब जे गुल वांगुरु टिरंदी रोज़ नवा वेस पाईंदी रोज़ नवा वेस पाईंदी हार हीरनि जा पाए हलंदी हार हीरनि जा पाए हलंदी लाल साईं भलो भाग ठाहींदुसि लाल साईं भलो भाग ठाहींदुसि रांझन बाग बगीचा बंगला ॾींदुसि बाग बगीचा बंगला ॾींदुसि रांझन हुकुम हलंदुसि राणनि वांगुरु रांझन हुकुम हलंदुसि राणनि वांगुरु असांजी लाडी हिंदोरनि में लुॾंदी असांजी लाडी हिंदोरनि में लुॾंदी पेश करे रही आहे ॿियो लाॾो ॿी लाॾो ख़तमु थियो ॿियो लाॾो मां मास्टर रांझन जो पढ़ी रही आहियां ॻाईंदसि बि विच विच में अॻे बि पुटु परणायो थी अमा अॻे बि पुटु परणायो थी अमा हाणे बि परणाए ॾिस अॻे बि पुटु परणायो थी अमा हाणे बि परणाए ॾिस अॻु बि ॾिण बि मिलियो अथई मई हाणे बि फॿाए ॾिस तंज़ वारो जेको आहे हिकिड़ो लाॾो अॻे बि ॾिण मिलियो अथई हाणे बि फॿाए ॾिस अॻु ॾाजो छा मिलंदो हो छा हाणे ॾिण असांजा अॻु रोक ॾींदा हुआ 100 रुपया पर हाणे 1000 मिलनि था अॻु रोक ॾींदा हुआ 100 रुपया हाणे 1000 हलनि था अॻे कंदा हुआ मुंडियुनि जा सेट अॻे कंदा हुआ मुंडियुनि जा सेट सोने जा मिलनि था अॻे मिलंदा हुआ 4 वॻा अॻे मिलंदा हुआ 4 वॻा हाणे साड़ियूं 60 ॾियनि था हाणे साड़ियूं 60 ॾियनि था इहा वाक विकिणाए अञा वाक वधाए ॾिस अमा वाक ॾेई विकिणाए ॾिस वाक ॾेई विकिणाए ॾिस सूर सही कई नंढे हूंदे बचड़नि खे थो निपाइजे सूर सही कंहिं नंढे हूंदे बचड़नि खे थो निपाइजे ख़र्च कयूं था ख़ुशियुनि थियनि थियूं ख़र्च थियनि था कयूं था ख़ुशियूं थियनि थियूं कीअं थो पुटु परणाइजे कुंवार चवंदी हाणे मां जुदा रहां कुंवार चवंदी हाणे मां जुदा रहां अटकल अहिड़ी हलाइजे कुंवार चवंदी मां हाणे जुदा रहां अटकल अहिड़ी हलाइजे हाणे इहो ॾिठो त कीअं तंज़ आहे टियों ॾाढो मां ॻाए रही आहियां जेको बि राग भैरवीअ ते आहे भेनर भाग खुलिया गुरु घर आया भेनर भाग खुलिया गुरु घर आया थिया लाया सजाया गुरु घर आया थिया लाया सजाया भेनर भाग भलिया गुरु घर आया लाॾा छो न ॻायूं ख़ुशियूं छो न मनायूं
लाॾा छो न ॻायूं ख़ुशियूं मनायूं हिक ॿिए खे गॾिजी ॾींदासीं वाधायूं सिक हुई त साजन अची पेरड़ा घुमाया सिक हुई त साजन अची पेरड़ा घुमाया भेनर पेरड़ा घुमाया ॾुखरा सभई अॼु दूर थिया ॾुखरा जेके अॼु सभु दूर थिया ॾुखरा अॼु सभु दूर थिया कम पाण प्रभु अची पूरा कया लख थोड़ा मालिक जा जंहिं भाल भलाया लख थोड़ा मालिक जा जंहिं भाल भलाया भेनर भाल भलाया राज़ी थींदो रांझन सभिनी राज़ी थींदो रांझन सभिनी ते साईं सिख वारनि सां साण सदाई सुणी सॾ ॿुॾल ॿेड़ा जंहिं पार लॻाया सुणी सॾ ॿेड़ा जंहिं पार लॻाया भेनर पार लॻाया भेनर पार लॻाया हाणे चौथो मां पढ़ी रही आहियां लाॾो लाॾो छो न ठरंदो लाॾो छो न ठरंदो लाॾीअ सां मिलंदो लाॾो छो न ठरंदो लाॾीअ सां मिलंदो लाॾीअ सां मिलंदो पोइ नची पवंदो लाॾीअ सां मिलंदो पोइ नची पवंदो अदल जॾानी नचंदा टिपंदा अदल जॾानी नचंदा टिपंदा भेनर भाउर ख़ुशि थींदा भेनर भाउर ख़ुशि थींदा घोट जे पीउ घोरो घोरींदो घोट जो पीउ घोरो घोरींदो लाॾो लाॾीअ कान ज़ेवर घराईंदो लाॾो लाॾीअ सां लाइ ज़ेवर घराईंदो नुंहं लाइ हिकिड़ो बंगलो ठहाराईंदो नुंहं लाइ हिकिड़ो बंगलो ठहाराईंदो सुहाग रात सुहिणी सेज ठाहींदो सुहाग रात सुहिणी सेज ठाहींदो लाॾो लाॾीअ लाइ छो न ठरंदो राणी ईंदी त राणो घर न छॾींदो राणी ईंदी राणो घर न छॾींदो लिकी लिकी पियो मूमल खे तकींदो लिकी लिकी पियो मूमल खे तकींदो रांझन चवे इहो जोड़ो जीअंदो रांझन चवे इहो जोड़ो जीअंदो भेनरूं जोड़ो जीअंदो रांझन चए इहो जोड़ो जीअंदो रांझन चए इहो जोड़ो जीअंदो आसीसूं मिली वई जोड़ खे वरी हिकिड़ो ॿियो लाॾो ॻाए रही आहियां चौथो नंबर लाॾो मां ॻाए रही आहियां पोइ झगड़ो पे कंदी ज़रे ज़रे पोइ झगड़ो पे कंदी ज़रे ज़रे ॾिसी घोट पियो घबराइजंदो छोकर छोकिरी खणी वेंदो जिगर जो टुकड़ो विञाए ॾिस अॻे त ताना साहिबा ससु जा सब्र सां पे सहंदियूं हुयूंसीं अॻे त ताना साहिबा ससु जा सब्र सां पयूं सहंदियूं हुयूंसीं ॾेर ॾेराणनि खे ॾाढो किड़ीअ वांगुरु ॾकंदियूं हूंदियूं हाणे भल ससु सरे पचे या ॾेर ॾेराणी ॾेस फुरे मुड़ुस खे अहिड़ो मस्को हणंदी मुड़ुस खे अहिड़ो मस्को हणंदी पेट ॼणो पुटु वेंदो फुरी पेट ॼणो पुटु वेंदो फुरी अटकल सां फिरी पेट ॼणो पुटु वेंदो फिरी अटकल सां के पुटु फिरी जाए रांझन रमज़ रुलाए ॾिस रांझन रमज़ रुलाए ॾिस जय झूलेलाल सभिनीनि सुहिणनि सिंधियुनि खे वछाणी परिवार जे तरफ़ां मास्टर रांझण साहिब जूं 101 जन्म उत्सव जूं बेशुमार वाधायूं हरिओम नंद जा लाल तुझी लीला ॾाढी न्यारी आ सूरत सुहारी आ मस्त नर नारी आ जी हाँ दोस्तों कवाली मास्टर रांझन अहिड़ियूं सुहिणियूं कवालियूं लिखियूं आहिनि जंहिंखे ॿुधी मन प्रसन्न थी वेंदो आहे अचो त ॿुधूं मोहनदास जे आवाज़ में नंद जा लाल तुझी लीला ॾाढी न्यारी
मां धनवंती नागपाल पंहिंजे ऐं पंहिंजे पूरे परिवार जे तरफ़ां तव्हां सभिनी सुहिणनि सिंधियुनि खे कवि मास्टर रांझन साहिब जिन जे 101 बर्थडे जूं बेशुमार बेशुमार वाधायूं वाधायूं वाधायूं। दोस्तों, मास्टर रांझन जेतिरा सुहिणा सूफ़ी गीत लिखंदा हुया, झूलण जा पंजड़ा लिखंदा हुआ, ओतिरा ई सुहिणा मोहबत भरिया गीत बि लिखंदा हुआ। संदन जे हिकु हिकु अखर में ॼण मोतीअ मिसल अखर उन्हनि जा अहिड़ा सुहिणा हूंदा, हिकु हिकु अखर में एॾी सुहिणी माना समायल हूंदी जेके दिलि खे ओॾी महिल ई वणी वेंदा ऐं झटि यादि पइजी वेंदा। त अचो ॿुधूं था अहमदाबाद मां असांजे आदरणीय भाउ जगदीश शहदादपुरी खे त उहे मास्टर रांझन जे मोहबत भरियनि गीतनि ते छा ॿुधाए रहिया आहिनि। जय झूलेलाल। मां जगदीश शहदादपुरी अहमदाबाद मां। महबूब मन ठार मिठड़ो शाइर मास्टर रांझन। रांझन सिंधी शाइरी जी खूब ख़िदमत कई हुई। रांझन सिंधी शाइरी जी खूब ख़िदमत कई हुई। संदसि शाइरी जगत जी हर सुन्फ ते पखर पुख्ती हुई। संदसि शाइरी जगत जी हर सुन्फ ते पखर पुख्ती हुई। दोस्तों, शास्त्रनि मुजिब ईअं मञियल ऐं चयल आहे त इंसान जी ज़िंदगी 3 मक़सदनि ते बीठल आहे। हिकु आहे सत्यम, ॿियो आहे शिवम ऐं टियों आहे सुंदरम। सत्य जो मतिलबु आहे त ईश्वर जी प्राप्ति ऐं हक़नि जी हासिलात। वरी शिवम जो मतिलबु आहे त सभिनी सां भलाई करणु ऐं सुंदरम जी माना आहे प्रेम, मोहबत, सूंह, सोभ्या, आनंद ऐं प्यार वग़ैरह हिक ॿिए सां वंडण ऐं वठण। इन्हनि टिनी सुंदर वीचारनि ऐं मक़सदनि खे हईअ सां जंहिं हंडायो हो, जंहिं दिलि सां सांडे रखियो हो, सो ॿियो केरु न पर सदा हयात मास्टर रांझन वलेछा हुआ। जी हाँ दोस्तों, मास्टर रांझन जा लिखियल ऐं ॻायल गीत, गज़ल, कलाम, ॾोहीरा, बैत, नज़्म, काफ़ियूं वग़ैरह ज़रिए सिंधी अदब जी हुन तमामु घणी ख़िदमत कई हुई। जी हाँ दोस्तों, शाइरी ज़रिए हुन पंहिंजे युग जी पूरी तर्जुमानी भी कई हुई ऐं गॾोगॾु संदसि शेर व शाइरीअ में सिपक, सरल, सलूणी ऐं सभिनी खे झटि सम्झ में अचे अहिड़ी ॿोली हूंदी हुई। शाइरीअ में हुन जा अक़ीदा, मसइला वग़ैरह कलात्मक नमूने कलमबंद कयल हूंदा हुआ। जी हाँ दोस्तों, शाइरी ज़रिए हुन हुस्न, इश्क, मोहबत ऐं प्यार जे इज़हार खे तमामु दिलकश नमूने सां ऐं दिल जे फ़रेब सां बहितरीन अंदाज़ में उजागर कंदा हुआ। दोस्तों, मां हिते तव्हांखे यादि ॾियारींदुसि त आकाशवाणी अहमदाबाद केंद्र तां वक़्त बे वक़्त मां जेको आहे उते मास्टर रांझन जा कलाम, गज़ल, ॾोहीरा, बैत वग़ैरह जेके आहिनि उहे शिद्दत सां हलाईंदा आहियूं ऐं अॼु बि मास्टर रांझन खे जिते बि सिंधी विभाग आकाशवाणी केंद्र आहे उते दिलि सां उनखे हलायो वञे थो। न सिर्फ़ु हलायो वञे थो पर उनजो दिलि जे गहराइनि सां लुत्फ़ बि माणियो वञे थो। मां दिलि जे गहराइनि सां शुक्रगुज़ार आहियां मास्टर रांझन जे पुटु श्री मोहनदास वलेछा जो ऐं संदन सभा जी पोटी संगीता सुखवाणीअ जो, जिन जे कोशिशुनि जे बदौलत ई मां अॼु तव्हांजे अॻियां हाज़िर आहियां। जी हाँ दोस्तों, उन्हनि खे जेतिरी शाबस ॾिजे ओतिरी थोरी आहे, छो त पुट ऐं पोटीअ वॾड़नि जे यादि खे बरक़रार रखी वेठा आहिनि। अचो त हींअर मां शाइरी जगत जे दुनिया में तव्हांखे वठी हलां जिते मास्टर रांझन असांखे खूब विंदरायो आहे। गज़ल आहे राग काफ़ी ठाठ। मूं दिल ॾिनी आ तोखे ॿियनि ॾे न निहारींदुसि, मूं दिल ॾिनी आ तोखे ॿियनि ॾे न निहारींदुसि, कंदीअ नाज़ खणी रुसंदीअ त बि तोखे मञाईंदुसि, कंदीअ नाज़ खणी रुसंदीअ त बि तोखे मञाईंदुसि। इन गज़ल जो आख़िरी बंद आहे रांझन थो सच चवई तुंहिंजी बि दिलि अथई,
रांझन थो सच चवई तुंहिंजी बि दिलि अथई ही नातो आहे नीअ जो मां तोड़ ताईं निभाईंदुसि ही नातो आहे नीअ जो मां तोड़ ताईं निभाईंदुसि मूं दिलि ॾिनी आहे तोखे ॿियनि ॾे न निहारींदुसि कंहिं कन्नीअ जे नाज़ खणी रुसंदीअ त बि तोखे मञाईंदुसि। राग कोयारी ते आधारित आहे। मुंहिंजो दिलबर वियो आहे दिलि खणी, मुंहिंजो दिलबर वियो आहे दिलि खणी, अहिड़ो जोगी वियो आहे मूंखे को जादू हणी, अहिड़ो जोगी वियो आहे मूंखे जादू हणी। सभ खां सुहिणो साजन मुंहिंजो, सभ खां सुहिणो साजन मुंहिंजो, रांझन खे जंहिं कयो आहे पंहिंजो, रांझन खे जंहिं कयो आहे पंहिंजो, हाणे नातो नीअ सां वियो आहे भणी, हाणे नातो नीअ जो वियो आहे भणी, मुंहिंजो दिलबर वियो आहे दिलि खणी, अहिड़ो जोगी वियो मूंखे जादू हणी। राग भैरवीअ ते आधारित गज़ल जो ही बंद ॾिसो। मुंहिंजो मुहिब मूं खां थियो आहे परे, मुंहिंजो मुहिब थियो आहे मूं खां परे, अहिड़ो रूह जूं रिहाणियूं ॿियो केरु करे, उहे रूह जूं रिहाणियूं ॿियो केरु करे, जंहिं ॾींहुं पिरी मोटी ईंदो माॻ, जंहिं ॾींहुं पिरी मोटी माॻ ईंदो, तंहिं ॾींहुं ख़बर न आहे छा थींदो, तंहिं ॾींहुं ख़बर न आहे छा थींदो, उहो साॻियो साजन रांझन साम्हूं हूंदो, उहो साॻियो साजन रांझन साम्हूं हूंदो, जेको हींअर तो मुंहिंजे अखियुनि में तरे, जेको हींअर तो मुंहिंजे अखियुनि में फिरे, मुंहिंजो मुहिब मूं खां थियो आहे परे, इहे रूह जूं रिहाणियूं ॿियो केरु करे। राग पोयारीअ ते ही गीत ॾिसो। सिज मतां उभरी सजण हलियो वेंदो, सिज मतां उभरी सजण हलियो वेंदो, सजण हलियो वेंदो त मुंहिंजो साह सुकंदो, सजण हलियो वेंदो त मुंहिंजो साह सुकंदो। महबूब कई आहे मूंसां महिरबानी, महबूब कई आहे मूंसां महिरबानी, मस मस मिलियो आहे दिलि घुरियो जानी, मस मस मिलियो आहे दिलि घुरियो जानी, रांझन खे दर्द जी अॼु दवा ॾींदो, रांझन खे दर्द जी अॼु दवा ॾींदो, सिज मतां उभरी साजन हलियो वेंदो, सिज मतां उभरी साजन हलियो वेंदो, सजन हलियो वेंदो त मुंहिंजो साह सुकंदो। राग भैरवीअ ते ही वरी ॿियो गज़ल भले भले तमामु ज़बरदस्त ख़्यालात जी उॾाम आहे। मुंहिंजे मुहिब जी अहिड़ी त सूरत सुठी आहे, मुंहिंजे मुहिब जी अहिड़ी त सूरत सुठी आहे, ॾिसण सां मुंहिंजी जंहिं दिलड़ी लुटी आहे, ॾिसण सां जंहिं मुंहिंजी दिलड़ी लुटी आहे, रांझन खां उहो ॾींहुं अञा नथो विसरे, रांझन खां उहो ॾींहुं अञा नथो विसरे, तंहिं ॾींहं खां हिकिड़ी बि घड़ी नथी गुज़रे, तंहिं ॾींहं खां हिकिड़ी बि घड़ी नथी गुज़रे, जंहिं ॾींहुं सजण जी मूं सूरत ॾिठी आहे, जंहिं ॾींहुं सजण जी मूं सूरत ॾिठी आहे, मुंहिंजे मुहिब जी अहिड़ी त सूरत सुठी आहे, ॾिसण सां ई मुंहिंजी जंहिं दिलड़ी लुटी आहे। दोस्तो सिंधी शाइरी जगत में मां तव्हांखे हिते ॿुधायां त कवालियूं जेके आहिनि तमामु घणियूं आङुरियुनि ते ॻणण जेतिरियूं लिखियूं वेयूं आहिनि, पर मास्टर रांझन जी जेका कवाली आहे उहा ज़बरदस्त ख़्यालनि जी उॾाम आहे। कुर्ब करे तूं सुहिणा कुर्बदार आहीं, कुर्ब कर तूं सुहिणा कुर्बदार आहीं, ॾे दिलि खे दिलासो, ॾे दिलि खे दिलासो, तूं दिलदार आहीं, तूं दिलदार आहीं, ख़बर नाहे कीअं यार तोखे रीझायां, ख़बर नाहे कीअं यार तोखे रीझायां, जे चाहीं त जोगी थी जंगल विसायां, जे चाहीं त जोगी थी जंगल वसायां, तुंहिंजे नाम तां बादशाही लुटायां, तुंहिंजे नाम तां बादशाही लुटायां, मगर के घड़ियूं तोसां गॾिजी गुज़ारियां, मगर के घड़ियूं तोसां गॾिजी गुज़ारियां, मोहब्बत जी मस्तीअ में मस्तानो आहियां, मोहब्बत जी मस्तीअ में मस्तानो आहियां, जहिड़ो बि आहियां मां तुंहिंजो ई आहियां, जहिड़ो बि आहियां मां तुंहिंजो ई आहियां, उमेदुनि भरियो हिकिड़ो अफ़सानो आहियां, उमेदुनि भरियो हिकिड़ो अफ़सानो आहियां, तूं सभिनी हसीननि जो सरदार आहीं, तूं सभिनी हसीननि जो सरदार आहीं, दुनिया खे छॾे मूं तोसां दिलि लॻाई, दुनिया खे छॾे मूं तोसां दिलि लॻाई, सही की न सघंदुसि मां तुंहिंजी जुदाई,
सही की न सघंदुसि मां तुंहिंजी जुदाई छॾींदे न तोखे कसम आ खुदाई छॾींदे न तोखे कसम आ खुदाई तूं कर माफ़ मूंखे जे कई थम मंदाई तूं कर माफ़ मूंखे जे कई थम मंदाई नज़र महर वारी तो जंहिंसां मिलाई नज़र महर वारी जंहिंसां तो मिलाई उन जी जन्नत बि परवाह न काई उनखे जन्नत जी परवाह बि न काई वफ़ाई जे बदिले रांझन कर वफ़ाई वफ़ाई जे बदिले रांझन कर वफ़ाई दुनिया बेवफा तूं वफ़ादार आहीं दुनिया बेवफा तूं वफ़ादार आहीं कुर्ब कर तूं सुहिणा कुर्बदार आहीं ॾे दिल खे दिलासो तूं दिलदार आहीं। दोस्तों हलंदे हलंदे अॼु 101 जनम जयंती जे मौके ते मास्टर रांझन खे यादि कंदे ऐं जनम ॾींहं जूं मुबारकूं ऐं श्रद्धांजलि ॾींदे जेकर मां कुझु हीअं चवां महबूब सबा जो आला शाइर ऐं गायको मास्टर रांझन महबूब सबा जो आला शाइर ऐं गायको मास्टर रांझन सिंधी शाइरीअ ऐं गायकीअ जी ख़ूब ख़िदमत कंदो हो मास्टर रांझन सिंधी शाइरीअ जी ऐं गायकीअ जी ख़ूब ख़िदमत कंदो हो मास्टर रांझन। जय झूलेलाल जय सिंधी सदाई गॾु। ओ बस आहे यादात रुगो हुजे छन रात हो बस आहे यादात रुगो हुजे छन रात हमेशा असांजी इहा हुजे मुलाक़ात हमेशा असांजी इहा हुजे मुलाक़ात जुदाई थी वेंदी जुदाई थी वेंदी हो जॾहिं सुबुह थींदो हो जॾहिं सुबुह थींदो सिज मतां उभरी सजण हलियो वेंदो सिज मतां उभरी सजण हलियो वेंदो सजण हलियो वेंदो हो मुंहिंजो साह सिकंदो सजण हलियो वेंदो हो मुंहिंजो साह सिकंदो सिज मतां उभरी सजण हलियो वेंदो सिज मतां उभरी सजण हलियो वेंदो। जय झूलेलाल। सभ खां पहिरीं त मां अॼु जे हिन शुभ मौके ते यानी कवि मास्टर रांझन जे 101 जनम ॾींहं जे मौके ते तव्हां सभिनी खे वाधायूं थी ॾियां। कवि मास्टर रांझन जा लिखियल गीत कलाम पंजड़ा मूं नंढे हूंदे खां ॿुधा आहिनि ऐं कुझु मूं ॻाया बि आहिनि तंहिं करे इहा मुंहिंजे लाइ तमामु घणी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे त मूंखे अॼु उन्हनि जे बारे में ॻाल्हाइण जो कुझु मौक़ो थो मिले ऐं इन लाइ मां संगीता दीदी जी तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां। असां जेकर कवि मास्टर रांझन खे ऐतिहासिक फ़नकार चऊं त इहो शायदि उन्हनि लाइ अप्रोप्रिएट टाइटल हूंदो छो त हर हिकु जातीअ में वक़्त जे मुताबिक़ संत साहित्यकार ऐं फ़नकार जनम वठंदा आहिनि ऐं अहिड़ा के फ़नकार थींदा आहिनि जेके उन जातीअ जी रूह बणिजी वेंदा आहिनि। संदन कयल शानदार कम जे लाइ पीढ़ी दर पीढ़ी उहे मशहूरु रहंदा आहिनि। अहिड़े फ़नकार में गीतकार संगीतकार मास्टर रांझन जो पंहिंजे गीतनि कलामनि ऐं भॼननि जे करे अॼु बि असांजे विच में ज़िंदा आहिनि। इहा असां सिंधियुनि जे लाइ या सिंधी समाज जे लाइ ॾाढी फ़खुर जी ॻाल्हि आहे। संदन खे नंढपण खां ई शौक़ु हो त सिंधी पंजड़ा बि लिखंदा हुआ गीत बि लिखंदा हुआ भॻवान जी साराह बि लिखंदा हुआ ऐं पाण गीत संगीत में बि हुआ ऐं ॻाईंदा बि हुआ त उन्हनि एतिरे क़दुरु सुठा पंजड़ा लिखिया आहिनि जो उहे अॼु बि क़ाबिल तारीफ़ बयानु कया वेंदा आहिनि। उन्हनि जे इन शुभ मौके ते 101 जनम ते मां तव्हांखे उन्हनि जा कहिड़ा कहिड़ा पंजड़ा ॿुधायां के जेके ॾाढा मशहूरु थिया उहे आहिनि मुंहिंजी ॿेड़ी अथई विच सीर ते अलाए जे छा में राज़ी आहे तूं मुंहिंजो साईं मुंहिंजा ज्योतियुनि वारा लाल अॼु चंड जो आहे ॾींहुं। त अॼु मां तव्हांखे इहो ई पंजड़ो थोरो पढ़ी ॿुधायां थी। अॼु चंड जो आहे ॾींहुं मुंहिंजा ज्योतियुनि वारा लाल अॼु चंड जो आहे ॾींहुं अॼु चंड जो आहे ॾींहुं अॼु झूलण जो आहे ॾींहुं मां त वाट पई वाझायां इहो कॾहिं ईंदो ॾींहुं जेको तुंहिंजे दर ते ईंदो मन जो मुरादूं पाए वेंदो खुलिया भाग तिंजा जिन लातो तोसां मुंहिंजा ज्योतियुनि वारा लाल अॼु चंड जो आहे ॾींहुं।
इहा तमामु सुठी ॻाल्हि आहे त मास्टर कवि रांझन जा पंजड़ा न फ़क़ति भारत में या हिंदुस्तान में पर देश विदेश में जिते बि सिंधी पखरियल आहिनि उते ॾाढा मशहूरु आहिनि ऐं पसंदि कया वेंदा आहिनि। केतिरनि ई गायकनि पिण मास्टर रांझन जा पंजड़ा पंहिंजे सुरनि सां सवारिया आहिनि। चालीहे साहिब जा विर्त हुजनि या बहिराणा हुजनि, मास्टर रांझन साहिब जा पंजड़ा हर कंहिं ज़बान ते हूंदा ई आहिनि। मास्टर रांझन जे गीतनि खे पद्मश्री दादा पंजवाणी ऐं भगवंती नावाणी ऐं ॿियनि केतिरनि ई कलाकारनि या सूफ़ी गायकनि पंहिंजो आवाज़ ॾिनो आहे। दादा राम पंजवाणी ऐं मास्टर कवि रांझन जी जोड़ी त केतिरा साल सिंधी संगीत ते राज कयो। मास्टर रांझन देश विदेश में प्रोग्राम ॾींदा हुआ ऐं उन्हनि जो मक़सदु इहो हूंदो त इष्ट देव पंहिंजे इष्ट देव झूलेलाल साईं ऐं सिंधी ॿोलीअ जो मान वधाइनि ऐं उहो उन्हनि बख़ूबी कयो ऐं इन करे हू हमेशह ऐं सदा यादगार रहंदा। मास्टर रांझन जा पंजड़ा इन करे बि मशहूरु थिया छो त उन्हनि जी ॿोली जेका आहे, जेके उहे अखर यूज़ कंदा हुआ उहे तमामु सवला हूंदा। तंहिं करे नंढे में नंढो ॿार जेको सिंधी संगीत सिखे थो या ॿुढे में ॿुढो, सभिनी खे मास्टर रांझन जा लिखियल पंजड़ा ॾाढा वणंदा आहिनि ऐं उहे सवला बि हूंदा आहिनि। मूंखे लॻे थो जेतिरा बि असांजा सिंधी गायक आहिनि उन्हनि पंहिंजी शुरूआति घणो करे कवि मास्टर रांझन जे गीतनि सां ई कयो आहे, पंजड़नि सां ई कई आहे। त हीअ असांजे लाइ वरी मां चवंदसि त तमामु फ़ख़ुर जी ॻाल्हि आहे त अहिड़ो शख़्स, अहिड़ी शख़्सियत असां सिंधियुनि जे विच में रही आहे ऐं अॼु उन्हनि जे 101 जनम जे ॾींहं ते मां बेहद ख़ुशीअ सां कोशिशि कयां थी त तव्हांजे साम्हूं उन्हनि जो लिखियल ई पंजड़ो पेश करे सघां, जेको तव्हां सभिनी खे बि ईंदो आहे त तव्हां पंहिंजे घर में वेठे वेठे बि मूंसां गॾु ॻाए सघो था। मुंहिंजी ॿेड़ी अथई विच सीर ते, मुंहिंजी ॿेड़ी अथई विच सीर ते, पलो पायां थी मां ज़िंद पीर ते, बासियूं बासियां थी मां ज़िंद पीर ते, ज्योतियुनि वारा लाल उडेरा की कन था तो दर भेरा, तुंहिंजी महर अमीर फ़कीर ते, तुंहिंजी महर अमीर फ़कीर ते, पलो पायां थी मां ज़िंद पीर ते। रांझन चवे हीअ आसा मुंहिंजी, हिम्मत ॾे करां शेवा तुंहिंजी, छोजो नाहे भरोसो शरीर ते, छोजो नाहे भरोसो शरीर ते, पलो पायां थी मां ज़िंद पीर ते, बासियूं बासियां थी मां ज़िंद पीर ते। वाह जो पंजड़ो कवि मास्टर रांझन लिखियो आहे ऐं असां सिंधी समाज में अहिड़ा कवि रही चुका आहिनि, इन्हनि जा पंजड़ा अॼु बि पीढ़ीअ दर पीढ़ीअ जे लाइ ताज़ा ऐं तवाना आहिनि ऐं हमेशह रहंदा। त ऑन दिस नोट मां हिते जय झूलेलाल चई वरी हिकु भेरो तव्हां सभिनी खे हुननि जे जनम जे ॾींहं जूं लख लख वाधायूं थी ॾियां। दोस्तो, मास्टर रांझन पंहिंजा गीत एॾा सरल ऐं सपक लिखिया जो अॼु बि नंढो नंढो ॿार सवलाईअ सां उन्हनि खे गुनगुनाए थो ॻाए थो। दोस्तो, मास्टर रांझन सिर्फ़ु झूलेलाल जा पंजड़ा या रोमेंटिक गीत या गज़ल्स कोन लिखिया, हुननि रूहानी गीत लिखिया। हुननि पंहिंजा अहसास पंहिंजनि गीतनि में विधा आहिनि। हुननि जेके ज़िंदगीअ जूं लाहियूं चाढ़ियूं ॾिठियूं उहे हुननि पंहिंजे गीतनि में कलमबंद कयूं, जेके अॼु बि असांखे पंहिंजो पाण सां लॻंदो आहे कि इहा असांजी ॻाल्हि आहे। न सिर्फ़ु एतिरो, हुननि ज़माने जे उठाव चढ़ाव खे बि ॾिठो। संदनि जा 70 साल 80 साल अॻु जा लिखियल गीत अॼु बि नवां ताज़ा तरोना लॻनि था। छो जो हर को इंसान उन्हनि गीतनि खे पंहिंजो पाण सां थो कंपेयर करे। हुननि 60 साल अॻु लिखियो अॼु जे ज़माने जो कि अॻिते हली छा थींदो। सच में सलाम आहे अहिड़े सहाणी शख़्सियत खे, अहिड़े दरवेश खे जेके दरवेश निमाणा हुया, सभिनी संतनि खे प्यारा हुआ।
सभिनी सुहिणनि सिंधियुनि पारां मास्टर रांझन सिंधु भवन पारां तव्हां सभिनी सुहिणनि सिंधियुनि खे तव्हांजे पंहिंजे सूफ़ी कवि मास्टर रांझन साहिब जे 101 जनम उत्सव जूं बेशुमार बेशुमार वाधायूं। जय झूलेलाल। मुंहिंजे ऐं मुंहिंजे परिवार पारां सूफ़ी कवि मास्टर रांझन साहिब खे उन्हनि जे 101 जनमदिन जूं बेशुमार बेशुमार वाधायूं। ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे असांजे सूफ़ी कवि मास्टर रांझन साहिबु उनजो 100 जनम ॾींहुं तमामु धूमधाम सां सॼे हिंदुस्तान में मल्हायो आहे करे असांजे झूलेलाल मंदर में पिणु धूमधाम सां मल्हाए रहिया आहियूं करे उन्हनि जे पारां हिकु केक कटे रहिया आहियूं, हिकु चादर चाढ़ी आहे। मां वरी बि असांजे दादा मोहन वलेसा, भेण संगीता सुखवाणी ऐं उनजे पूरो कुटुंब परिवार उन्हनि सभिनी खे लख लख वाधायूं ॾियां थो ऐं लाल साईं ते प्रार्थना कंदो हुउमि त जीअं हमेशह उहे शेवा जा कार्य करे आहिनि हमेशह कंदा रहनि। हे आयो लाल सभई चओ झूले असांजे दादा श्री मोहनदास वलेसा पंहिंजे पिता साहिबु मास्टर कवि रांझन साहिब जी यादि में उल्हासनगर में हिकु तमामु सुठो भवन ठारायो आहे जिते हर महीने में सुठो सुठो प्रोग्राम रखंदा आहिनि ऐं भॻती भाव कराईंदा आहिनि ऐं भॼन ॻाराईंदा आहिनि उनखां पोइ भंडारो पिणु कंदा आहिनि ऐं मां तमामु उनखे लख लख वाधायूं थो ॾियां त अहिड़ो शुभ कार्य करे रहिया आहिनि करे उनखां पोइ उन्हनि जो सॼो कुटुंब परिवार असांजी भेण संगीता सुखवाणी ऐं उनजी भेनर उनजी माता साहिबु अची करे हिन प्रोग्राम में शामिलु थींदियूं आहिनि ऐं सभई गॾिजी करे प्रेम भाव सां शेवा कंदियूं आहिनि ऐं लाल साईं करे हमेशह ख़ुशि रहनि ईअं शेवाऊं कंदा रहनि ऐं दादा मोहनदास जी सिहत हमेशह सुठी हुजे ऐं हमेशह शेवा कंदो रहे। हे आयो लाल सभई चओ झूले।